पीपी शहीद भुट्टो ज़िले शहीद बेनज़ीर आबाद पारां मीर मुर्तज़ा भुट्टो जो केस रीओपन करण उनके कातलनि के फांसी ॾियण के हवाले से प्रेस क्लब आडो अलामती बुख हड़ताल कंदे सिंध टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त बुख हड़ताल कई है तो मीर साहब के कत्ल के 22-25 साल थी विया आहिनि। असांखे अॼु ताईं इंसाफ़ न मिलियो आहे। हींअर असां चीफ जस्टिस जीअं शेख साहब थियो आहे, असां उनखे वरी भी अपील था कयूं, गुज़ारिश था कयूं त असांजे क़ाइद जो केस ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो केस रीओपन कयो वञे। 25 सालन का शहीद मुर्तज़ा भुट्टो के कत्ल केस में इंसाफ़ के लिए असां एहतजाज करे रहिया आहियूं, पर अफ़सोस आहे त सुप्रीम कोर्ट जेको आहे सो शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो कत्ल केस के लिए को नोटिस वठण के लिए तैयार न आहे। सदाईं असांखे 25 साल थी विया आहिनि इन जदोजहद में कि मीर साहब के कातिलनि के गिरफ़्तार कयो वञे, मीर साहब जो केस रीओपन करे उनके दोबारा हलायो वञे, बेनज़ीर साहब जो केस के हलायो वञे ऐं जेको आहे कातिलनि खे काफ़े किरदार ताईं पहुचायो वञे। ज़िले नवाबशाह तरफ़ां जेका अॼु असांजे अलामती बुख हड़ताल आहे, असांजो क़ाइद शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो असां 25 सालनि खां सरापा एहतजाजूं जेको असांखे इंसाफ़ नथो मिले। असां आला इदारनि खां इहा अपील था कयूं त बराए महिरबानी मीर साहब जो केस हलाए उन्हनि खे कातिलनि खे कड़ी खां कड़ी सज़ा ॾिए। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो कत्ल केस जे लाइ असां प्रेस क्लब नवाबशाह बुख हड़ताल ते आहियूं ऐं असां आला इदारनि खां अपील था कयूं त महिरबानी करे शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जे फर्ज़ंद बगदार पुटु शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे कातिलनि खे फिलफोर गिरफ़्तार करे सज़ाए मौत ॾिनी वञे। जी नाज़रीन, ही पीपी शहीद भुट्टो जा कारकुन ऐं अॻुवाणनि जेके मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल जे इंसाफ़ लाइ सरापा एहतजाज इन जो चवणु आहे त मीर मुर्तज़ा भुट्टो जो केस रीओपन करे असां सां इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन रफ़ाक़त आराई सां गॾु ज़ुल्फ़िकार ख़ासि के लिए सिंध टीवी न्यूज़ नवाबशाह।